अस्सलाम वालेकुम मुंहिंजे यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि ऐं बाशना दोस्तों ये ॿ किताब आहिनि ॿई कहाणी जा आहिनि ॿई ज़बरदस्त कहाणी का थोरो माफ़ कजो हिन ज़ुबैदा मेतलो जी ख़बर न आहे पर तारीफ़ ॾाढी ॿुधी आहे ऐं हे गुलाम नबी आगरो गुलाम रबानी आगरो ॾाढो सुठो कहाणीकार ॾाढो भलो उन्हनि जी क़ुलियात आहे कहाणी जी आबे हयात जे नाले सां ॾाढो सुठो लिखंदो आहे मूंखे किताब इहो मुंहिंजो गुम थी वियो वरी ॿीहर मां आयो त मार्केट में पियो त वरितो सो घणे वक़्त खां पोइ रुॻो नाविल ऐं जेको आहे सो सियासत अफ़साना हुननि जा तारीफ़ अॼु ही कहाणी जा किताब आहिनि कहाणियूं असां वटि हाणे घटि थी विया लिखणु न त कहाणी ज़बरदस्त लिखी वेंदी या कहाणी लिखी थी वञे त मूं ताईं हुनजी पहुच कोन्हे का मां नथो पढ़ां या रिसालनि में जीअं असांजो रिसालो जेको आहे सो सिंधी रेखाउनि जे नाले सां अचे थो उहो ऐं अमरता उहो उन में कहाणियूं छपजनि थियूं पियूं अचनि थियूं पढ़ूं था पिया पर हिकिड़ी सुठी कहाणी जेको वाह वाह निकिरी पर हिन नावल जे पोयां माण्हू ईअं पिया आहिनि हथ धोई पिया असांजा अदीब पिया आहिनि माफ़ु कजो ज़ुकाम जे करे गलो ख़राबु हुजण जे करे आवाज़ में उहो कोन्हे को इन करे बसि माज़ सां कमु हलायो अॼु सो जेसिताईं आवाज़ ऐं गलो ठीकु थिए दोस्तो पढ़णु लिखणु हिकिड़ी चिणग हिकिड़ी माना चिणग आहे जेका मुआशिरे में चेंजिंग थी आहे हाणे मुआशिरे खे बदिलाए थी सो अहिड़ियूं लिखणियूं हुजनि जेके मुआशिरे खे बदिलाइनि माण्हुनि में अंदर में चिणग पैदा थी आहे वाह ही कहाणी आहे ऐं ही रस चस आहे ईअं यारम प्यारम जे बारे में तारीफ़ ॿुधूं था आबे हयात मां इन जो फैन आहे ग़ुलाम रब्बानी आगरे जो पुराणो कहाणीकार आहे सुठो लिखंदो आहे अॻिते हलंदे वीडियो अॻिते आगाज़ कंदे तव्हांखे अर्ज़ु कबो न हलो चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कमेंट्स कंदा त वॾा वण थींदा तव्हांजा सो साथियो अॻिते वधाईंदे हीअ आहे आबे हयात ग़ुलाम रब्बानी आगरे जो हीउ पुराणो छापियल आहे पर मूंखे हाणे हथु आयो छो त मूं वटि हीअ कापी अॻ में गुम थी वई पर हिनदार भाऊ वारनि वरी हीअ ठपा थपा हणी सो क़ीमत वॾी रखी आहे न त हाणे पुराणी क़ीमत आहे हिनजी हीअ किताब आऊं जाॻी पवंदो सुफ़ेद लिखियल आहे ग़ुलाम रब्बानी तमामु सुठियूं कहाणियूं लिखियूं आहिनि हिन जो अंदाज़ ॾाढो प्यारो हो मुंहिंजो अंदाज़ सख़्तगीर हो पर रब्बानी जो मिठो लहिजो जीअं फैज़ जो प्यारो लहिजो हर ॻाल्हि प्यार सां कंदो हो त चइबो त ठंडक थी वई ठंडक थी वई रब्बानी जो अहिड़ो लहिजो ठंडक थैंक यू असांजा साथियो हीअ हिन में क़ुलियात आहिनि जेको आहे सो ग़ुलाम रब्बानी आगरे जी जेको आहे हीअ पुराणो छापो ॿुधायां त हीअ मूं वटि हुयो पर मूंखां मिस थी वियो वरी मां ॿीहर वरितो इन करे छो त हीअ जेको आहे सो सुठो कहाणीकार आहे सुठो कहीं पियो हिन जेको हथ अखर न जेके ॾिसो था हथ अखर ॾाढा सुहिणा हिन महिल बि चिटा जेको नज़र अचनि था पिया हीअ जेको आहे साथियो कहाणियूं आहिनि कहाणी क़ुलियात सिटा हीअ जेको आहे सो मुख़्तलिफ़ कहाणियूं हिन में जेके किताब में शामिल आहिनि आबे हयात जे नाले सां क़ुलियात जो मुहाग आबे हयात जेकी किताब आहे ऐं हीअ आबे हयात खां पोइ वारियूं कहाणियूं जेके आहिनि सो हीअ कहाणियूं असां पर ॿ अखर रब्बानी साहिब जी माइल स्टून अफ़सानी मजमू आबे हयात जो पहिरियों छापो असांखे ॾाढो आहे असां हीअ किताबूं 60 धारे इदारा ज़िंदगी पब्लिक हैदराबाद में साईं हमीद सिंधी वॾे एतमाम सां शाइक़ हो रब्बानी साहिबु उन वक़्तु 27 वरनि जा फूज ऐं नौजवान हुआ उन जे बाद शमार सिंधी ॿोली जे माया नाज़ असां निगाह में थियणु शुरू थी वियो ग़ालिबन 1993 धारे पाण सिर्फ़ु 20 वरनि जे बारे में पहिरियों अफ़सानो लिखियो ऐं उत्तर ड्राहे उन जा तॾहिं मेहराज सां तरफ़ां अलाइन नोबल नवनि अफ़सान निगारनि जी चटाभेटी में अफ़साननि हाकार अदीबनि जजनि पारां पहिरें इनाम ॾियण जो ऐलान कयो हुसन इतफ़ाक़ उन वक़्तु 20 साल रब्बानी साहिब भिटई साहिब सां वालहना वक़्त जो हीअ आलम हुयो जो पाण में पंहिंजे पहिरें अफ़साने उनवान भिटई साहिब जे अज़ीम शान अबियात मां चूंडियो हुआईं 1960 धारे जॾहिं संदसि फ़ख्र लाइक़ शाहकार अफ़सानी मजमू आबे हयात पाण ई तरतीब न त उन जी सिटा में अवल भिटाई साहिब जिन सिट वारे अफ़साने भरी हिन बंभोरे खे मोबाइल सिटा सींद में सिंधू वांगुरु सजायो बाद में जेके शानदार सां लिखण रहिया उन्हनि में घणी अफ़सान जणवान भिटाई साहिब जे बेतन मां चूंडींदा रहिया साथियो दिलि भर हिन दुनिया में वञी रहंदो वास सो हीअ जेको आहे सो क़ुलियात कहाणियूं ग़ुलाम रब्बानी आगरो जेको आहे सो वठणु चाहियो मार्केट में पियो आहे पर हिन इदारे अलाह हिनखे ख़ुशि कंदो 500 क़ीमत रखी संसि हालांकि जेको आहे सो हिन क़ीमत घटि आहे पर अॼु जे हिसाब सां 260 65 पेजनि ते मुश्तमिल सो हीअ तव्हांखे 300 रुपये में 33% रिआयत ॾिए थो 300
300 तव्हांखे मिली वेंदो। पाण बि हणी हणी कोशिशि करे वरितोसीं। ऐं साथियो हीउ ॿियो आहे ज़बेदा मयतलो जो जेको आहे पुराणो आहे, पर पाण खे हाणे वरितो। हाणे बुक फेयर जेको लॻो लाड़काणे 21/25 उन में वरितमि यारम प्यारम ज़बेदा मयतलो। सभिनी दोस्त तारीफ़ कनि, सुठी कहाणीकार आहे, सुठो लिखे थी वे, पर मां हिन खे न पढ़ियो आहे। हरू भरू कूड़ हणी जेको आहे सो ॻाल्हि कयां, मां पढ़ियो आहे, मां हिन खे न पढ़ियो आहे ज़बेदा मयतलो खे। कीअं थी लिखे, पहिरियों दफ़ो ही मां पढ़ंदुमि ऐं थोरी घणी तारीफ़। ॾाह ते ॾांहुं जी वस्ती सरमस्त हस्ती ज़बेदा मयतलो रोशनी जहिड़ियूं कहाणियूं उणंदी आहे। 70 वारे ॾहाके खां छपजण जी शुरूआति कई हुअईं। 80 वारे ॾहाके संदि लिखणियूं केतिरी महज़न ज़ीनत बणियूं। मज़मून जे मैदान में पाण मञाई, शाइरी जी किताब ते अवार्ड बि माणे। ज़बेदा मयतलो कहाणी बि लिखियूं आहिनि। हिन जूं कहाणियूं गैरवाती चैलेंज कंदड़ मौज़ू, ॿोली ऐं जड़ाव जे लिहाज़ खां संदि ॿोली जो मुर्शद कहाणियूं आहिनि। हिननि कहाणियुनि में सवाल बयान जवाब पिणु कहाणियूं पढ़ंदे पढ़ंदे अहसासु थियनि त कॾहिं मुरकियो त कॾहिं सुरकियो पियो। संदि कहाणी किताब खोलिजे त लहरें लेखो नाहे को जित कपर कुन कारा जहिड़ी होशियारी मिले थी। ज़बेदा मयतलो जो हीउ किताब यारम प्यारम कहाणी जो नओं दौरु अजब कमाल ऐं अनोखो अतास आहे। ज़राबेदा पाण सुठो कहाणीकार, नावल निगार। साथियो हीअ किताब बि मार्केट में मूंखे हाणे जेको आहे सो बुक फेयर लाड़काणे में जेको 21-22 फरवरी ते 23 फरवरी ते लॻो, उन मां ख़रीद कयमि। हाणे ॾिसो 400 रुपया क़ीमत 2022 में। हीअ तव्हांखे 250 रुपये में, असांखे अधु क़ीमत ते, माफ़ु कजो, अधु क़ीमत ते 600 सुफ़्हनि जो किताब 200 रुपये में जेको हीअ मां तव्हांखे ॾेखारियां। हीअ जेको आहे सो संभारा बुक फेयर 22/2 ते हीअ मूं ख़रीद कयो 200 रुपये में। 400 सुफ़्हनि 600 सुफ़्हनि जो किताब अधु क़ीमत ते संभारा पब्लिकेशन साजिद सिंधी वटां ख़रीद कयो। पाण ॾिसो था, जेके घुराइणु चाहियो साजिद सिंधी या काछ काल करे घुराए सघो था, वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे। हीअ लेखक पारां नूर हुदा शाह लिखियो आहे कहाणियूं आहिनि। हीअ जेका ज़बेदा मयतलो जो पढ़ी ॾिसंदासीं त कहाणी में, ऐं ॾिसो माना हिकिड़ो जेकर कहाणी माना हीअ नावलेट थी वञे जेको आहे सो ईअं। असां वटि स्टीफन ज़ोएग जो मोकिलाणी जेको असगर गुगू उन खे तर्जुमो कयो, माफ़ु कजो हिकिड़ो मिंट, असगर गुगू जेको मोकिलाणी तर्जुमो कयो आहे स्टीफन ज़ोएग जो नावल, उहो बि 70-80 पेज जो आहे। हाणे हीअ ॾिसो 70-80 पेज जी हिकु हिकु कहाणी आहे। हीअ जेको आहे सो हिकिड़ो सुठो नावलेट थी सघे थो, पर हीअ कहाणियूं लिखणु हिकु चिणग आहे जेका पंहिंजे इतराफ़ ज़रिए मुआशिरे में हरकत हलचल मचाईंदे मनसबी मोहबत माहौल आहे। पाण पतड़ो सोलो पेतिरो ठाहियो क़ौमुनि खे सागाओ मानाए थो ॻणाए थो बणाए में भाङे भाङे थींदी आहे। हीअ उहा चिणग थी जंहिंखे ह्यूमन कंडीशन बि चवनि, जेका हक़नि जी हासिल लाइ पंहिंजे एज़ाज़ ज़रिए जाबर खे सोढ़ो कंदी, हर तरह ज़ुल्म जबर जा बर्ज ऐं कोट किराए थी। साथियो हीअ ज़बेदा मयतलो जे कहाणी जो किताब, हीअ ग़ुलाम रबानी आगरे जो कहाणी जो किताब, ॿई कहाणी जा किताब ॿई ख़ूबसूरत, ॾाढा भला। वणे त वठो, न वणे त वठो, पर आख़िरि में वेंदे वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा लख लाइक साथ।